नाज़रीन नुसरत फिरोज़ मां अपडेट कंदा हलो। रिपोर्ट करे रिज़वान अली जुमानी। मोरो जी पुरानी नादरा समेत शहर के इर्द गिर्द कासायुनि जा कंहिंजे आशीर्वाद ते गैर कानूनी मौजूद आहिनि, जॾहिं त कुछ कासायुनि जा फटा रजिस्टर्ड आहिनि, केतिरा ई नॉन रजिस्टर्ड आहिनि। जिन फटनि ते मुअल, बीमार, ऐबदार, पोड़ा ढोर कुस जी विकामनि था, जिन ते न को सरकारी ठप्पो लॻल आहे ऐं ज़िबा पंहिंजे प्राइवेट अॾनि ते करे फटनि ते खणी शहरनि में विकिरो कनि था। एसी मोरो मुस्तक़ीम कुरैशी, मुख्तियार कार मोरो, इमरान, शबीर खोखर कासायुनि अॻियां बेवस बणियल, छाकाणि त कासाई यूनियन मोरो में मुक़ररु आहे। कासाई यूनियन जे सदर मिठल अंसारी जो चवणु आहे त मां डायरेक्ट नुसरत फिरोज़, DC मोहम्मद अरसलान सलीम सां मुलाक़ात कंदो आहियां ऐं एसी मोरो स्क्रीन तां ई ग़ाइबु आहे। मोरो जी होटलनि ते हिकु नाले वारो कासाई मुअलनि ढोरनि जो गोश्त सप्लाई कंदो आहे। सभिनीनि जे पाण में गठजोड़ आहे। तंहिं करे मोरो जे शहरुनि DC नुसरत फिरोज़ ऐं मुअज़्ज़ज़ अदालतुनि खे हथ ॿधी अपील कई आहे त इन्हनि कासाइनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे गैर कानूनी फटा बंदि कराया वञनि ऐं ख़ालिस गोश्त फटनि ते विकिरो कयो वञे ऐं ढोर ज़िबा रोड ते सरेआम कयो वञे।